खैरपुर में पाक तुर्क स्कूल में एक साइंसी नुमाइशी मेलो मुनक़द किया वियो जंहिंमें नाज़ हाई स्कूल बहरिया कॉलेज खां अलावा 6 स्कूलनि जे शागिर्दनि शिरकत कई। साइंसी नुमाइश में शागिर्दनि पारां तैयार कयल पेंटिंग्स, जानवरनि जे तस्वीरुनि खां अलावा सक़ाफ़ती शयुनि जा स्टॉल पिण लॻाया पिया हुआ, जॾहिं त शागिर्दनि पारां बिजली पैदा करणु, मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो सब्ज़ियुनि सां इलाज करणु, एटमी एनर्जी ऐं ॿिया केतिरा ई मॉडल ठाहे रखिया विया हुआ। हिन नुमाइश में हज़ारें शहरनि, ॿारनि ऐं औरतुनि शिरकत कई। ही बहरिया कॉलेज जो जेको आहे प्रोजेक्ट आहे, हिन में असां पंहिंजो कोमल कुरैशी खां जेकी हिते रिप्रेज़ेंटेशन ॾिए पई उन सां ॻाल्हाईंदासीं त हीउ प्रोजेक्ट हिन प्रोजेक्ट मां कहिड़ो जेको आहे फ़ाइदो मिली सघे थो ऐं हिननि कहिड़े लिहाज़ सां हिन खे जेको आहे सो पंहिंजे माइंड में इहा शइ आणे ऐं हीउ ठाहियो आहे। कोमल, तव्हां असांखे ॿुधाईंदो बाबा हिन सिलसिले में, हिन प्रोजेक्ट मुतालिक़? असां बेरिया फाउंडेशन जी तरफ़ां असां इंटर क्लास में मतिलबु इहो प्रोजेक्ट ठाहियो आहे, हाइड्रो पावर प्लांट। We can generate the electricity from the water after some processes. ही इलेक्ट्रिसिटी असां प्रोड्यूस कयूं था वाटर मां। कुछ मटीरियल्स आहिनि, हे टर्बाइन आहे, रूटर आहे, ट्रांसफार्म, इन सभिनी खे मतिलबु हेल्प वठी करे असां जेको आहे पावर ठाहे सघूं था। हिन कंहिं मतिलबु हिन मुल्क में जीअं घर घर में आहिनि इलेक्ट्रिसिटी आहे थ्रो दीज मटीरियल्स एंड इलेक्ट्रिसिटी हाइड्रो पावर प्लांट। पाकिस्तान में त माशाल्लाह पाणी आहे, पर मतिलबु जेके अॼुकल्ह लोड शेडिंग थिए थी बिकॉज ऑफ वाटर मतिलबु कमी थी वई आहे, लेकिन तंहिंजे करे जेका वाटर जेका इलेक्ट्रिसिटी घटिजी वई आहे। पर अगरि असां ठाहियूं पावर थ्रो वाटर त असां ठाहे था सघूं। हिन जो छा मक़सदु आहे, हिन मां छा असां हासिलात करे सघूं था? इहो इन लाइ असां लिखियो हुयो आहे, असां ठाहियो आहे हिकिड़ो असां पंहिंजे लैब में मॉडल ठाहियो आहे। शो करण लाइ ॾाढनि माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे त एटम छा आहे, त इहो असां हिन साइंस फेयर में शो करायो आहे त हे एटम कीअं रिवॉल्व कंदो आहे, हिन ऑर्बिट्स कीअं हूंदा आहिनि, हिन न्यूक्लियस किथे हूंदो आहे, सॼो हिन पेश करण लाइ असां इहो मॉडल ठाहियो आहे। ऐं उनजो हिकिड़ो एग्ज़ाम्पल असां खणी आया आहियूं असांजी पंहिंजी लैब मां। त सोडियम मेटल आहे, हाईली रिएक्टिव हूंदो आहे, इहो हाईली पॉसिबल एक्सप्लोसिवली रिएक्टिव विथ वाटर। अगरि पाणी में विझंदासीं, हिते ॾिसो था त पाणी विझंदा धमाको थो कढे, इहो ई एटम आहे। हिन जो असां मॉडल ठाहियो आहे, हिन घुमी रहियो आहे बैटरियुनि जी मदद सां। इहो घुमे थो, हिन छा आहे, हिन सॼो इहो डिस्कवर जेको कयो हुयो उहो सर हम्फ्री डेवी 1807 में उन आइसोलेट कयो हिनखे। उन पास कयो सोडियम हाइड्रोक्साइड मां हिकिड़ो करंट पास कयईं ऐं उन ओरिजिनेट कयो सोडा, उन मां सोडियम निकितो। ऐं इन जी अकरेंस छा आहे 2.6% ऑफ द अर्थ क्रस्ट, इहो हुन मां लभंदो आहे। इट इज़ फोर्थ मोस्ट अबंडेंट एलिमेंट। एंड फिजियोलॉजिकल एक्टिविटीज़ छा आहिनि त इहो असांजे बॉडी जे नर्व सिस्टम, ब्लड सर्कुलेशन सिस्टम खे मेंटेन रखंदो आहे। लूणु, हे लूणु जेको पाण चवंदा आहियूं, इहो सोडियम क्लोराइड उहो ई हुनजो एग्ज़ाम्पल आहे। लूणु बि हिन मां ई ठहंदो आहे। ऐं इन टू मच माना घणी मिक़दार में खाइण सां असांजो ब्लड प्रेशर वधी सघे थो ऐं असांजी किडनीज़ बि डैमेज थी सघनि थियूं। इन सां असां लूणु बि ठाहींदा आहियूं ऐं बॉइल्ड प्रॉन्स झींगा उहे बि ठाहींदा आहियूं। ऐं जेके स्मोक्ड फिशिस हूंदियूं आहिनि, जेके धुएं ते फिश जेके बारबेक्यू वांगुरु, उन तां बि असां सोडियम असां यूज़ कंदा आहियूं। ऐं टू मेक मतिलबु ऑलिव्स ठाहिण लाइ बि असां इहो सोडियम यूज़ कंदा आहियूं। तव्हां पंहिंजो पाक तुर्क स्कूल सां तालुक़ु रखो थियो ऐं तव्हां जेको आहे हीउ शुगर जे मरीज़नि जे लाइ इलाज ॻोल्हियो आहे, दरियाफ़्त कयो आहे, त असांखे ॿुधायो त तव्हां हिन प्रोजेक्ट में जेको कुझु इंटरव्यू माण्हुनि खे ॿुधायो थियूं, कहिड़ो इलाज ॻोल्हियो आहे ऐं डायबिटीज़ कीअं रोकथाम करे सघिजे थो जेको प्रोजेक्ट तव्हां? जी एक्चुअली डायबिटीज़ हिकु अहिड़ी डिज़ीज़ आहे जेके असां ख़तमु नथा करे सघूं, पर असां हुनखे ट्रीट करे था सघूं। त एक्चुअली जीअं उअं त असांखे इंजेक्शन्स लॻंदियूं आहिनि या वरी मेडिसिन्स यूज़ कयूं वेंदियूं आहिनि, पर असां हिकु इलाजु ॻोल्हियो आहे। उन में छा आहे त असांखे छा करिणो आहे त इन में जेकी असांजी ट्रीटमेंट में जेको मेन कॉम्पोनेंट आहे उहो आहे भिंडी। असांखे मतिलबु भिंडी खे जेको आहे पाणी में रखिणो आहे राति जो, मतिलबु रूम टेम्परेचर में असांखे रखिणो आहे। उनजा एंड्स आख़िर वारा कटणा आहिनि ऐं पोइ असांखे उहो रखी छॾिणो आहे। सुबुह जो डायबिटिक पेशेंट खे असांखे ॾियणो आहे उहे सॼियूं भिंडियूं कढी, उहो पाणी उन्हनि खे ॾियणो आहे। इहो असांजो इलाजु आहे। ऐं जेको आहे मतिलबु इहो असां ॿुधाइण था चाहियूं त इंसुलिन ऐं ॿियनि मेडिसिन्स खां इहो घणो सुठो आहे। इहो असांजो मतिलबु इलाजु आहे। इन जे बारे में जेको तव्हां हिते तमामु समय हज़ारे माण्हू आया आहिनि, उन्हनि खे तव्हां इहो इलाज जे मुतालिक़ ॿुधायो आहे? जी हा, उन्हनि सभिनि खे ॿुधायो आहे। इंशाल्लाह प्रोजेक्ट में बि खटंदासीं इंशाल्लाह। जी नाज़रीन, असदुल्ला शेख नौजवान जेको गवर्नमेंट नाज़ पायलट सेकेंडरी स्कूल सां तालुक़ु रखे थो, उन ही बैटरी ऐं जनरेटर जो हिकिड़ो प्रोजेक्ट रखियो आहे हिन नुमाइश में। खांसि पुछंदासीं त हू हिन मां बिजली कीअं पंहिंजो जेको आहे हिन प्रोजेक्ट में कीअं पैदा कंदो ऐं हिन प्रोजेक्ट जो असल मक़सदु हू छा
हासिल कंदो। हा असल कीअं तव्हां असांखे ॿुधाईंदो नाज़रीन खे त हीउ प्रोजेक्ट जेको तव्हां एग्ज़िबिशन में रखियो आहे त तव्हांजो छा मक़सदु आहे? त हिन जो असांजो इहो मक़सदु आहे त जीअं ॻोठनि में शहरनि में कॾहिं ट्रांसफार्म सड़ी थो वञे, कॾहिं ॿ टे ॾींहं लाइट कोन्हे का, ठीकु आहे। इन लाइ असांखे जेको आहे लो कास्ट मटेरियल जीअं माना सस्ती घटि में घटि पैसा हिन लॻनि था, ऐं असांजी जनरेटर ठाहियो आहे जेको हिन तरीक़े आहे त जेको हीउ मोटर आहे असांजी मोटर लॻाई आहे जेको कार में हूंदो आहे, उन मोटर असांजी बैटरी ते हले थो, उहो मोटर जेको आहे जनरेटर खे फेराए थो। जनरेटर उहो असांखे एतिरी बिजली ॾिए थो जंहिंमां असां बैटरी बि चार्ज कयूं था, उन मां पोइ सेवर बि ॿारियूं था। हीअ जेका बैटरी आहे इहा असांखे डायरेक्ट करंट ॾींदी आहे, माना DC करंट ॾींदी आहे। असां DC करंट मां सेवर नथा हलाए सघूं, असांखे खपे AC करंट। असां इन करे असांजे इन्वर्टर रखियो आहे। इन्वर्टर जो मक़सदु आहे त उहो DC करंट खे AC में कंदो आहे, AC में खे DC में कंदो आहे। असां DC करंट हिन कन्वर्टर खे ॾींदासीं, उहो कन्वर्ट असांखे AC में करे ॾींदो, उन जे ज़रिए असां सेवर ॿारियूं था। जेकॾहिं हिन इहे जनरेटर सरकारी सतह ते कमु कयो वञे त इहो जनरेटर फ़ाइदेमंद साबित थींदो ऐं इन खे पूरे पाकिस्तान में ॾाढो साराहियो वेंदो ऐं पूरी दुनिया में पाकिस्तान जो नालो करे सघंदो। हीउ जनरेटर बैटरीअ ते हले थो, वरी उन बैटरी खे चार्ज करे थो ऐं एतिरी बिजली ॾिए थो जंहिंजी मदद सां असां बैटरी बि चार्ज कयूं था ऐं असां पंहिंजे घरनि में इस्तेमालु बि कयूं था। हिन जी घणी कास्ट थी सघे थी, केतिरी कास्ट में ठही सघे थो? हे 3-3.5 में ठही सघे थो, पर 24 कलाक हली सघे थो। ॿ पखा हिकिड़े घर जी बिजली आराम सां हलाए सघे थो। दरअसल मां हिकिड़ी प्रोजेक्ट ठातो आहे त केमिकल एनर्जी कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिक एनर्जी। ओके सर, the lemon contains citric acid. The formula of citric acid is COOH. Throughout the conversion system, I use two metals, copper and zinc. And because the scientists are saying the copper and zinc are good conductors to make electricity. As you can see, the atoms of the atoms of electrons passing through these wires, and the calculator is working. And same procedure here, I am using glowing of bulb. Here I am using zinc, zinc. The formula is zinc. Here, same thing I am using, but this copper and there is iron ore. Same procedure, same thing, and I am producing electricity. And second is according to my research, I make the lemon juice to the transparent ink, because the lemon contains citric acid, like transparent. You can write something here, sir. You can write something here. Here, sir, no, here. Before you experiment, I am telling you that citric acid contains, the lemon contains citric acid. The formula of citric acid is COOH. When we heat the properties of citric acid, it will burn and the words are showing. Now see, sir. The words are coming. This message you can use to send secret messages, or you can use in the military. This message. Thank you. कहिड़ो प्रोजेक्ट आहे, हिन में छा अचीव करणु चाहियो था? सर, हिन में इहो आहे त असां सुञाणप कीअं करे था सघूं एसिड बेस ऐं वाटर जी। माण्हू जेकनि सो इलाही प्रॉब्लम फेस कंदा आहिनि त एसिड चाहे बेस चाहे वाटर चाहे, पर सिर्फ़ु हाणे जेको नओं दौर अची वियो आहे उन में ही लिटमस पेपर अची विया आहिनि। हे जेको ॻाढ़ो लिटमस पेपर आहे, अगरि इहो असां बेस में विझंदासीं त इहो पंहिंजो कलर चेंज कंदो ब्लू में, ऐं अगरि असां ब्लू लिटमस पेपर पंहिंजो एसिड में विझंदासीं त इहो पंहिंजो कलर चेंज कंदो रेड में। पोइ इन खां पोइ असां इन खे ॾिसी करे असां सुञाणे सघूं था त एसिड कहिड़ो आहे, बेस कहिड़ो आहे, पाणी कहिड़ो आहे। प्रोजेक्ट में तव्हां पंहिंजो केतिरो मुतमिन आहियो त तव्हां हिन कॉम्पिटिशन में जेको आहे पोजीशन खणंदा? असां ॾाढो मुतमिन, असां घणी महिनत कई आहे, इंशाअल्लाह असांजी पोजीशन ईंदी। हुते कहिड़ो प्रोजेक्ट आहे अपना? शुगर ऐं सल्फ्यूरिक एसिड। तव्हांजो नालो? अक्सा बतूल। शुगर ऐं सल्फ्यूरिक एसिड। इन प्रोजेक्ट में छा तव्हां ज़ाहिर करणु चाहियो था? शुगर में सल्फ्यूरिक एसिड विझंदासीं त कार्बन ठहंदो। असां चांडियो सां असीं पुछंदासीं उनजो प्रोजेक्ट आहे, उन सिलसिले में त हू छा हिन प्रोजेक्ट में असांखे छा ॿुधाइणु चाहे थी, त असां छा हीउ कहिड़ो प्रोजेक्ट आहे? हे ॿ रोड्स आहिनि, हिकिड़ो लो रोड आहे, हिकिड़ो हाई रोड आहे। असां हिते हाणे बॉल्स छॾींदासीं। तव्हांखे ॿुधाइणो आहे त कहिड़ो बॉल जल्दी पहुचंदो? हे वारो कहिड़ो पहुचंदो जल्दी? ही जल्दी पहुचंदो, ॾिसूं था पिया, ही जल्दी पहुचंदो। हिते हे रेस्ट ते आहे, हिते बसि रेस्ट ते आहे ऐं हेॾे ईंदो त हिनखे एनर्जी मिलंदी, उहा एनर्जी हिनखे हिन स्लाइड सां जल्दी सां वठी ईंदी। ईअं ई अगरि जेकी गाॾी हूंदी आहे रोडनि ते हलंदी आहे, जेकी हीअं वेव्स वांगुरु रोड हूंदा आहिनि न, उतां जल्दी पहुची वेंदा आहिनि उहे वेव्स वारा रोड। पेट्रोल बि घटि ज़ाया थींदो ऐं जल्दी बि पहुचंदा आहिनि। हेड़ो रोड जहिड़ो बि वॾो, जेतिरो बि वॾो हुजे जल्दी पहुची वेंदो, पर हेॾो जल्दी न पहुचाईंदो आहे। तव्हांजो प्रोजेक्ट इहो आहे त असां एनर्जी कीअं बचायूं ऐं जेके रोड्स ठाहियूं या उनजी डिज़ाइन जेकी कयूं
उहा हिन सघूं था कीअं असां पंहिंजे जेको आहे न पेट्रोल वग़ैरह इन्हनि खे बचाए सघूं था, इन जी बचति करे सघूं था इन्हनि बेस सां। तव्हांजो प्रोजेक्ट हा असांजो प्रोजेक्ट इहो आहे जी। थैंक यू बेटा। असां मां ही प्रोजेक्ट ठातो आहे इलेक्ट्रिक सिटी ठाही आहे पाणी जे ज़रिए। हिते पाणी जेको आहे न इलेक्ट्रिसिटी पाणी ईंदा कन्वर्ट थी हिते ॿ मोटर लॻल आहिनि जेके इलेक्ट्रिसिटी था ठाहिनि। हिते इलेक्ट्रिसिटी पूरे शहर आहे जिते इलेक्ट्रिसिटी थी अचे पाणी जे ज़रिए इलेक्ट्रिसिटी था ठाहियूं असां। इहे ठाहे पोइ सप्लाई बि कयो था? हा। अच्छा हीउ प्रोजेक्ट जेको आहे तव्हां कीअं ठाहियो आहे? असांखे हे ठाहिण में त इलाही टाइम लॻो पर हुयो इज़ी इंट्रस्टिंग बि हुयो। अच्छा हिन में घणा दोस्तनि गॾिजी ठाहियो आहे प्रोजेक्ट? 4 दोस्तनि गॾिजी ठाहियो आहे। हीउ 4 दोस्तनि जो आहे प्रोजेक्ट आहे तव्हांजो। तव्हांखे छा होप आहे त तव्हां पंहिंजो हिन कॉम्पिटिशन में फर्स्ट अची सघूं था? अच्छा तव्हांखे होप आहे? हिन नुमाइश जे महिमान ख़ासि DCO खैरपुर मोहम्मद अब्बास बलोच ऐं उस्तादनि पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार हिन रीति कयो। वाखाण जोगी ॻाल्हि आहे हिननि जा जेके ॿारनि जूं एक्टिविटीज़ आहिनि उहे शो थियूं कनि त हाउ मच दे आर इंटेलिजेंट, कहिड़े क़िस्म जी तालीम वठी रहिया आहिनि ऐं उन्हनि खे असां हिते डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे तरफ़ां बि ऐं तुर्किश गवर्नमेंट जे तरफ़ां इन्हनि खे तमामु घणी सपोर्ट आहे ऐं हीउ तमामु सुठो स्कूल आहे। असां इन खे अञा बि कोशिशि कयूं पिया त जीअं हिते तालीम घणे खां घणा माण्हू जे तव्हांजे माण्हुनि जी डिमांड आहे पुराणी त हिते असांखे अञा बि वधीक एडमिशन मिले त असांजी ॿार सुठी तालीम हासिलु करे सघनि। कोशिशि कंदासीं त हिन में वधीक क्लास रूम्स जी हिननि खे ज़रूरत आहे। हिननि खे ॿियूं जेके बि ज़रूरतूं आहिनि उहे प्रोविंशियल गवर्नमेंट खां चीफ मिनिस्टर साहिब खां उन खां असां वठूं ऐं हिननि जूं जेके बि डिमांड्स आहिनि उहे पूरियूं कयूं। हाणे मां सम्झां थो त हे पाक तुर्क असांजो वाहिद इदारो आहे असांजे खैरपुर में जेको अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं करे थो ऐं ॿारनि में तव्हां ॾिसंदो त हर हिकु ॿार जंहिं बि ॻाल्हि खे एक्सप्लेन थो करे या तव्हांखे ॿुधाए थो त उनखे एतिरो एतमाद आहे ऐं उहो एतिरो यकीन सां थो चए जो मूंखे इहा ॻाल्हि ॾिसी एतिरी त ख़ुशी थी त हिन वक़्तु असांजो मुल्क असांजी गवर्नमेंट राति ॾींहं पई चाहे त मयारी तालीम हुजे, क्वालिटी एजुकेशन हुजे। मां सम्झां थो त हे हिकिड़ो अहिड़ो तरीक़ो हिते राइज आहे जंहिंखे तव्हां मयारी तालीम बि चई सघो था, क्वालिटी एजुकेशन बि चई सघो था ऐं अहिड़नि पंहिंजो हिननि एग्ज़िबिशन्स खे ॿियनि स्कूलनि ऐं ॿियनि तालीमी इदारनि ताईं बि वधाइणु घुरिजे त इहो सूदमंद ऐं फ़ाइदेमंद थींदो। जेका स्टॉल लॻाया विया या जेके थीम्स हुया हुननि जे प्रोजेक्ट्स जा उहे एॾा डाइवर्स क़िस्म जा जो मूंखे लफ़्ज़ न आहिनि जो मां इन ॿार जे एज खे ॾिसी करे ऐं स्कूलनि खे ॾिसी करे त मां न पियो एक्सपेक्ट कयां त इहे सभु अहिड़े क़िस्म जा अल्टरनेट एनर्जी आहे, डिफरेंट क़िस्म जा इलेक्ट्रिक रिसोर्सिस आहिनि उहे आहिनि, हेल्थ सां इशूज़ जेके आहिनि उहे आहिनि, एनवायरमेंट सां इशूज़ आहिनि उहे थीम्स आहिनि। त इन्हनि सभिनी थीम्स ते ॿारनि पंहिंजी हिकिड़ी इंटेलेक्चुअल इनपुट ॾिनी आहे जेको हू पढ़नि था ओड़े नमूने सां हुननि हिते एग्ज़िबिट कयो आहे, उन्हनि शयुनि खे ज़ाहिर कयो आहे ऐं उन सां गॾोगॾु हुननि जी लेवल अंडरस्टैंडिंग जी ऐं इंटरप्रिटेशन जी हुन में हिकिड़ो कॉन्फिडेंस आयो आहे। हमारा टारगेट यही था कि स्कूल्स को सारा प्रैक्टिकल लर्निंग का एनकरेजमेंट करें। इंशाल्लाह ये हासिल हो गया क्योंकि हम रिजल्ट भी देखा था पिछले एक्सपीरियंस में। अभी भी पार्टिसिपेशन बहुत अच्छा है, लोगों का पसंद बहुत ज़्यादा है। As being Paktuk International Schools and Colleges, our students achieved many achievements, positions in the international and national level. But हमारा पेरेंट्स जो है ना उन्होंने हमसे एडमिनिस्ट्रेशन से डिमांड कहा कि हमारे लिए भी कुछ एग्जीबिशन हम भी देखना चाहते हैं कि बच्चों का टैलेंट कैसे है। दिस इज़ वन ऑफ द aims of the program also, that we want to show talents of the students to their fathers, mothers and their relatives as well. Fortunately this was achieved throughout the function. Thank you. आख़िर में नुमाइश में रखियल मॉडलनि खे इंतज़ामिया पारां मुक़ररु कयल जजिस जे फ़ैसिलनि बैदि रोक इनाम ऐं सर्टिफिकेट ॾिना विया। जिन स्कूलनि ऐं शागिर्दनि पोज़ीशनूं खयूं उन्हनि में पाक तुर्क जे शागिर्द आबिद अली मेमन, स्कूल ऑफ एक्सीलेंस जे शागिर्द उमर फारूक पहिरीं, इकरा पब्लिक स्कूल जी शागिर्दियानी बुशरा मंगी ॿी, जॾहिं त बहरिया फाउंडेशन कॉलेज जे शागिर्द अब्दुल रऊफ़ टीं पोज़ीशन हासिल कई।
इन नुमाइश में शागिर्द ऐं संदन वालिदीन खे कहिड़ो फ़ाइदो रसे थो इहो त सोचणो पवंदो। अलबत्त हिन क़िस्म जे साइंसी नुमाइशनि में शागिर्दनि पारां मॉडल ठाहे मुल्क साइंसदान खे इहो पैगाम ज़रूर वञे थो त जेकॾहिं हू बि कोशिशूं वठनि त मुल्क मां बिजली जो बहरान ख़तम थी सघे थो, एग्रीकल्चर बहितर थी सघे थी, केतिरनि अहम बीमारियुनि जो इलाज दरियाफ़्त थी सघे थो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजनि सरकारी स्कूलनि में मयारे तालीम खे बहितर बनाइण सां गॾोगॾु शागिर्दनि में हिन क़िस्म जी जागरूकता पैदा कयूं ऐं अहिड़ा प्रोग्राम करायूं जिन सां शागिर्दनि जी हिकु त इस्लाह थिए, उन्हनि में तालीमी शऊर पैदा थिए ऐं तालीम तरफ़ वधीक ध्यानु ॾियण जहिड़ियूं सलाहियतूं पैदा थी सघनि।